हिते अवांखे आगाह कयूं। सेवण में नौजवान सां बदफैली वारो मामलो। सिंध हाई कोर्ट इल्ज़ाम हेठां आयल SHO पीर अला बचायो जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। अदालत पारां इल्ज़ाम हेठां आयल SHO खे लाॻापियल अदालत सां राब्तो करण जी बि हिदायत कई वई आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया। सेवण में नौजवान सां बदफैली वारे मामले बाबति सिंध हाई कोर्ट इल्ज़ाम हेठां आयल SHO पीर अला बचायो खे गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत पारां इल्ज़ाम हेठां आयल SHO खे लाॻापियल अदालत सां राब्तो करण जी हिदायत कई वई आहे। सेवण में नौजवान सां बदफैली वारे मामले बाबति अवांखे आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट इल्ज़ाम हेठां आयल SHO पीर अला बचायो जी गिरफ़्तारी खां अॻुवारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। तफ़सील वठंदासीं हैदराबाद मां नसीर चना खां। नसीर आगाह कजो। जी बिल्कुल। सिंध हाई कोर्ट सेक्टर बेंच सेवण में नौजवान सां बदफैली कंदड़ SHO आहे पीर अला बचायो हुनजी हफ़्ते लाइ गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर कंदे लाॻापियल अदालत सां जो हुकुम ॾिनो आहे। SHO पीर अला बचायो गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत हासिल करण लाइ सिंध हाई कोर्ट सेक्टर बेंच हैदराबाद पहुतो जिते हुन वकील मार्फत दरख़्वास्त दाख़िल कराई, जिते अदालत 50,000 जी मुतलक़ हफ़्ते लाइ ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। ठीकु आहे नसीर, वरी